अल्लाह तबारक व तआला सिंध के हर दौर में अजीम शख्सियत उनका नवाज़ियो आहे। मां समझा तो साईं इदरीस सुमरो साहब अल्लाह जे नेमतुन मां असां जे लाइ हिकु बेहतरीन नेमत आहे। अल्लाह साईं उन्हनि जो सायो तादेर असां जे मथां क़ाइम ऐं दाइम फरमाए। बिरादर अजीज, ताहिर महमूद साहब राब्ता उलमाए सिंध जो एजाजी रुकन आहे। वक्तन फवक्तन और राब्ते जी कारगुजारी उन्हनि जे तवस्सुस सां मूं ताईं पहुचंदी रहे थी। हज़रत साईं मौलाना मोहम्मद इदरीस सुमरो साहब दामत बरकातुहुल आली जो हुक्म हो तो मां अज जे हिन प्रोग्राम में शिरकत करिया। ऐं सची गाल इहा है तो मां अज जे हिन प्रोग्राम में शिरकत पंहिंजे लाइ बाइस इफ्तिखार समझां। मुझे भाउ राब्ते उलमाए सिंध जे अगराज़ व मक़ासिद मुख्तलिफ शयूं सामो रखियो तो हे कम भी करण चाहियूं था, हे कम भी करण चाहियूं था, हे कम भी करण चाहियूं था। उलमा इकराम के तरगीब ॾियूं तो उहे मदारिस में अरबी जे तालीम जो आगाज़ कनि। असां चाहियूं था त रिफ़ाहे आमा जा कम भी थियनि। असां चाहियूं था त हीअ बेहतरी भी अचे, हीअ बेहतरी भी अचे, हीअ बेहतरी भी अचे। एक बेहतर सोच आहे ऐं हर भले कम जी तारीफ़ करण घुर्जे। लेकिन मुझो नुक्ते नजर कुछ मुख्तलिफ आहे। खास तौर ते राब्ते उलमाए सिंध जे दोस्तन जे लाइ मदारिस भी आहे ऐं मदारिस पंहिंजे बिसात जे मुताबिक बेहतर अंदाज में कम भी करे रहिया आहिनि। कुछ मदरसा अहिड़ा आहिनि जिते मुकम्मल सिंधी ज़बान में तालीम ॾिनी पई वञे। कुछ मदारिस अहिड़ा आहिनि जिते मुकम्मल उर्दू ज़बान में तालीम ॾिनी पई वञे। कुछ मदारिस अहिड़ा आहिनि जिन अरबी जा अलग शोबा कायम करे दर्जे ऐदादी खां दोरे ताईं शोबे अरबी में अरबी ज़बान में तलबा के तालीम ॾियण जो आगाज़ कयो आहे। कुछ मदारिस अहिड़ा जेका ॿारनि खे अंग्रेज़ी जी तालीम भी पढ़ाए रहिया आहिनि। फिलाही ऐं रिफ़ाए आमा जे लाइ मदारिस जो प्लेटफॉर्म भी आहे। मुख्तलिफ सियासी मजहबी जमातुन जो ट्रस्टूं भी आहे। खुद जमीयत उलमा इस्लाम लॉकडाउन में करोड़हा रुपयनि जी इमदाद माण्हुनि जे दरवाज़नि ताईं पहुचाई ऐं इन मैदान में छीपा एधी बेहतर अंदाज में कम भी करे रहे हैं। सिंध में केड़ी गाल जो फुकदान आहे जंहिंजे तरफ नौजवान आलिमन के तवज्जो ॾियण जी ज़रूरत आहे। ऐं मां समझां तो ज़ाती तौर ते त इहो मैदान खाली आहे ऐं उन मैदान में असां खे कम करण जी ज़रूरत आहे। मूंखे याद आहे त हिक दफ़े मां बरतानवी हाई कमिश्नर सां राब्तो कयो, मुलाक़ात टाइम तय थियो। मुलाकात का पहिरियां मूंखे बरतानवी हाई कमिश्नर जे ऑफिस मां राब्तो कयो वियो त तव्हांखे कोई ट्रांसलेटर खपंदो। असांजे हाई कमिश्नर के अंग्रेजी का सवा भी ज़बान नथी अचे। तव्हां मुल्ला जो ठेठ, तव्हां अंग्रेजी किथां ॼाणो? लिहाजा दरमियान में को तर्जमान हुजे जेका तव्हांजी ॻाल्हि समझे, वरी हुनखे समझाए, हुनजी ॻाल्हि समझे, तव्हांखे समझाए।
तो मां बरतानवी हाई कमिश्नर जे ऑफिस के चयो त असा के ट्रांसलेटर जी जरूरत ना है, ट्रांसलेटर जी जरूरत ना है, तर्जुमान जी जरूरत ना है, असा पांजो मुद्दा पाण रखना। 1.5 कलाक जी तफसीली जमीयत उलमा इस्लाम जे वफद जी मुलाकात थी। 7 साल आलमी इज्तिमा जी मां दावत दी जरे मां उठण लगो तो बरतानवी हाई कमिश्नर जेका माई उन मुखे जो तो मिस्टर सुमरो I have last question. Yes please, why not? Where you learn English? मां उनके जो I learn in my madrasa. जरे मां उनके ई जो तो माई उठी बिठी कुर्सी really? Yes really. अज इन मैदान असा कम नथा करियूं। चंगो भलो पढ़ियल लिखियल ऑफिसर चाहे वो CSS पास के जिले में DC या SP या कमिश्नर के बड़े ओहदे ते मौजूद है, वो इन शय ते फोकस तो करे त दीनी सोच रखण वारन मां मुंहिंजो आइडियल केर या साकिब रजा मुस्तफाई की तो पढ़े ऐं ॿुधे ऐं भलो तो ॻाल्हाए, बेहतर तो ॻाल्हाए, या ताहिरुल कादरी के था ॿुधनि, या कराची मां एकड़ो TV चैनल है दावत इस्लामी जे नाले चंगा भला माण्हू उनके ॿुधनि था उन मां सिखनि था। सिंध में मां बचार अंदरूने सिंध जे मकतबे फिक्र जिनजो ताल्लुक असां जे मकतबे फिक्र से ना है, थॉट ऑफ बरेलवी से वो ताल्लुक था रखन। मां उनन के दिसो तो हजारे फॉलोवर्स उनन जा हन, वो रोज अध कलाक मुनो कलाक अची फेसबुक ते वेहन था, यूट्यूब जे चैनल ते वेहन था ऐं माण्हू जी ज़िंदसाज़ी करता। राब्ततुल उलमाए सिंध के इन तरफ तवज्जो ॾियणो पवंदो त असांजे अकाबिर उलमाए देवबंद 100 साल पहिरियां जे शइ जो बुनियाद विधो अज अल्हम्दुलिल्लाह वो तनावर दरख्त की शक्ल में असांजे साम्हूं मौजूद है। लेकिन हिन वक्त मां गामदई के बनी पहिरियां ॿुधो मूंखे कंहिं क्लिप मोकिली, ताब तहरीक में सबसे कामयाब तहरीक किसको मानते हैं? तो गामदई चयो तो मैं देवबंद से अच्छी और कामयाब तहरीक किसी को मानने के लिए तैयार नहीं है। गामदई जो थॉट, गामदई जी सोच है, गामदई जो ओपिनियन है, तो उन सवाल कयो मथा त थॉट ऑफ देवबंदी जे तहरीक जे कामयाबी जो राज छा है? गामदई चयो उन जे कामयाबी जो राज तालीम है, ताल्लुम। दारुल उलूम देवबंद जो बुनियाद ऐं दारुल उलूम देवबंद जे बुनियाद तालीम ऐं ताल्लुम जे हेठां तबलीग जो, तकरीर जो, तसनीफ जो, तहरीर जो, जिहाद जो शाखूं एडियूं वडियूं मजबूत थी वयूं जो हुतां मदारिस पंहिंजी जगह ते मजबूत किलो हिन, तो उन जे मातहत निकरंदड़ शोभा भी हिन वक्त दुनिया जे अंदर मजबूत किला हिन ऐं कोई उन्हनि खे हिलाए नथो सघे। ऐं उन में उन जमीयत उलमा हिंद जो भी जिक्र कयो, जमीयत उलमा पाकिस्तान जो भी जिक्र कयो। लेकिन अज छा वजूहात जो आम माण्हू जे नजर में मुल्लाए मौलवी गार आहे? अज केड़ा वजूहात हिन जिन वजूहात जे बुनियादन ते LLB, BBA, MBA, मास्टर्स, डॉक्टरेट दुनिया जहान जो आला तालीम याफ्ता डिग्री वठण का पो भी हो दीनी तालीम का नाबलद है। अच्छा वजह है जो दुनियावी तालीम जो पढ़ियल लिखियल मानू मुल्ले मौलवी के गार महसूस करे रहे हो
ऐं ॿिए तरफ़ जेकर उनके दीनी मामलात में के फॉलो करणो आ त उहो फेसबुक के सहारे, व्हाट्सएप के सहारे, ट्विटर के सहारे या टेलीविजन के सहारे या के शीए जे हथ तो चढ़े या के बरेलवी जे हथ तो चढ़े या के मुक़लिद के पे जे हथ तो चढ़े ए उहो तहां का तमाम घणो परते बीठो आहे। उनमें किथे असांजो को कसूर त कोने, किथे असांजियूं के कमियूं कोताहियूं त कोननि। छा वजूहात इन त मुंहिंजो एतिरी तालीम याफ़्ता तालिबुल इल्म जेके जामिया अल अज़हर क़ाहिरा मां सर्टिफिकेट था मिलनि ऐं ख़ुतूत था अचनि, जंहिंजे अरबीअ जूं तसानीफ़ दुनिया जे वॾनि वॾनि मदारिस ऐं यूनिवर्सिटीज़ में रखियूं थियूं वञनि, लेकिन उन जे तालीमी क़ाबिलियत मां मुंहिंजो सिंध जो आम माण्हू महरूम थो रहे। छो? ज़रूरत इन अमर जी आहे त राब्ते उलमाए सिंध जे प्लेटफॉर्म पर मदारिस मां फारिग़ तहसील थींदड़ तालिबुल इल्मन ते मेहनत कई वञे, जीअं उन्हनि खे तख़स्सुस करायो थो वञे। राब्ते आलमे सिंध जे प्लेटफॉर्म तां 1 साल या 3 सालन जो कोर्स मुकर्रर कयो वञे, जंहिंमें उन्हनि खे सियासत पढ़ाई वञे, जंहिंमें उन्हनि खे अकाबिर जी तारीख़ पढ़ाई वञे, जंहिंमें उनके फेसबुक कीअं हलंदो, ट्विटर कीअं हलंदो, यूट्यूब कीअं हलंदो। फेसबुक ट्विटर ऐं यूट्यूब जे ज़रिए तहां पंहिंजो लिटरेचर आम माण्हू ताईं कीअं पहुचाईंदो, उन जी तरबियत कई वञे। डीसी सां कीअं ॻाल्हाइणो आहे, एसएसपी खे कीअं डील करणो आहे, यूनियन काउंसिल जे चेयरमैन सां कीअं ॻाल्हाइणो आहे, आम माण्हूअ खे आम माण्हूअ जे मसाइल जे हल जे लाइ कीअं मदद करणी आहे। आलिम के इन शे जी तरबियत ॾियण जी ज़रूरत आहे। मदारिस में सियासत ते पाबंदी आहे, हुजण घुर्जे। मां इन शे जो क़ाइल हां त सियासत मदारिस के दरवाजे खां ॿाहिरि हुजे। मां इन शे जो क़ाइल हां त तालीमी औक़ात में सियासत तालिबुल इल्म जे लाइ ज़हर क़ातिल आहे। मां इन शे जो क़ाइल हां असर खां मगरिब ताईं जेटी आई, जुमरात खां जुम्मे ताईं जेटी आई, बाकी औक़ात में तालीम। लेकिन जॾहिं फारिग़ तहसील थी करे निकिरे थो, आलिम थी करे निकिरे थो, के मस्जिद में के महल्ले में वञी करे वो इमाम लगे थो, कंहिं जगह ते वो ॿारनि खे नाज़ना क़ुरान तो पढ़ाए ऐं वो तहांजे नज़म में तहां सां जुड़ण जे लाइ तयार न आहे। तहांजे तबलीग में, तहांजे तसनीफ में, तहांजे तकरीर में, तहांजे तहरीर में, तहांजे सियासत में तहां सां हमनवा थियण जे लाइ तयार न आहे। पोइ रो था साईं फलाणो असांजो आलिम आहे, लेकिन असां सां ताउन नथो करे। 8 ऐं 12 साल ऐं 14 साल तहां तालिब के मदरसे में रखियो, तहां उनके शेखुल हिंद पढ़ायो, छा तहां उनके देवबंद जो बुनियाद पढ़ायो, तहां ईसा गुजी त मूंखे पढ़ाई आहे, मंतिक त मूंखे पढ़ायो आहे, मुंहिंजे मथे खां मथे मुंहिंजा फ़लसफ़ा हलंदा विया जेका मुंहिंजे दिमाग़ में कोन आया। लेकिन जंहिं बुनियादनि ते दारुल उलूम देवबंद जो क़याम हो, कंहिं मदरसे जे अंदर छा कंहिं तालिबुल इल्म के दारुल उलूम देवबंद पढ़ायो थो वञे, देवबंद जा अग़राज़ ऐं मक़ासिद पढ़ाया था वञनि। ऐं उहे सभु कम जेका 100 साल पहिरियां असांजे अकाबिर शुरू कया हा, साॻे मनहज ते अॼु बरेलवी ऐं शिया कम करे रहिया। 100 साल खां पोइ उहे किथे हूंदा ऐं अवां किथे हूंदो? 100 साल खां पोइ ज़राए अबलाग में वो किथे हूंदा ऐं अवां किथे हूंदो? लिहाज़ा राब्ते उलमाए सिंध जे प्लेटफॉर्म छॾियो तबलीग के, छॾियो तकरीर के, छॾियो तसनीफ के, छॾियो फिलाही कमनि खे ईदी ऐं चीपा कंदो। अचो सभ खां पहिरियां मां लार कणे जो मदरसो तव्हांखे ॾियण जे लाइ तयार आहियां। मां तहांखे माली अखलाकी हर तरह जी सपोर्ट ॾियण जे लाइ तयार आहियां। अचो अॼु वेही फ़ैसिलो था कयूं त फारिग़ तहसील उलमा 10, 12, 15 मुंतखब कंदासीं ऐं उन्हनि खे 2 सालनि जे कोर्स में सियासत बि पढ़ाईंदासीं, तकरीर बि पढ़ाईंदासीं, तबलीग बि पढ़ाईंदासीं, तसनीफ़ बि पढ़ाईंदासीं, अकाबिर जी तारीख़ बि पढ़ाईंदासीं। असां उन्हनि खे अरबी बि पढ़ाईंदासीं, अंग्रेज़ी बि पढ़ाईंदासीं, उन्हनि खे सहाफ़त बि पढ़ाईंदासीं त उन्हनि खे जदीद ज़राए अबलाग के जरिए आम मानव ताई रसद जे जेको है वो मवाक़े भी फराहम कंदासी ताकि उलमा इन मैदान में कम करे सके। जरूरत इन अमर जी न त अॻिते हली मार खाईंदो,
इस्तिहली महदूद थी विनो मस्जिद मदरसे जे खोल ताई मस्जिद मदरसे जे चादर चार दीवारी ताई जेकरे चाहो था तो जनाब रिसालत मआब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आफाकी निजाम पूरी कायनात के अंदर नाफिज थे तो उन जे लाए तहां के जदीद वसाइल जे तरफ वणो पवंदो दुनिया जे नहज ते हले थी उन नहज तरफ तहां के कम करणो पवंदो मां डोनाल्ड ट्रम्प जे इंतखाबात हिकड़े आलमी इदारे जे रिपोर्ट के पढ़ी रहे त डोनाल्ड ट्रम्प जे खटण जो बुनियादी सबब छा हो ऐं हिलरी क्लिंटन जे हाराइण जो सबब छा उनमें अमेरिका का छपंदड़ जदी उन लिखियो त डोनाल्ड ट्रम्प जे खटण जो बुनियादी सबब सोशल मीडिया ते तरी कैंपेनिंग थी मुखे हिकड़े दी रिपोर्ट मिली त पीटीआई जो पाकिस्तान में जेको कैंपेन हलियो इमरान खान जे अचण का पहिरियां हाणे जेका लानत उन ते वरसन जो शायद पाकिस्तान जे तारीख़ में कंहिं हुक्मरान ते एतिरो लानत कोन वसियो लेकिन उन वक्त जरे इमरान खान जी तोती बोले पई हर चैनल 5-5 ऐं 4-4 कलाक उन जे जलसन के लाइव पे दिखारे त मुखे मालूमात मिली त सिर्फ हिकड़ो इदारो कायम कयो वियो आ उन ऑफिस में वेही करे 13-14 फेक आईडीज़ ठाहे करे ऐं फेक आईडीज़ ता इमरान खान जी तकरीर के नशर कयो फेक आईडीज़ के जरिए जे करे उहे एडो वडो कम करे सकन था अमेरिका जेड़े पढ़ियल लिखियल मुल्क में दुनिया के तरक्की याफ्ता मुल्क में ज़राए अबलाग के जरिए वे मानू जी ज़हन साजी करे सकन था त असा ज़राए अबलाग के जरिए पंजन आलिमन जी ज़हन साजी छो था करे सको पंजन आलिमन के जिद्दत जे तरफ वठी वनी छो था सको ए इनन ज़राए अबलाग के जरिए सा घर बैठे असा मानन के पंजे तरफ पंजे अकाबिर के तारीख के तरफ माइल ए मुतवज्जो छो था जरूरत नंबर मुख्तलिफ शोबा है मुख्तलिफ मदरसा है मुख्तलिफ फरम है हर तरीके से वे कम करे रहा है राब्ते उलमाए सिंध के दरखास्त कर फारिग तहसील आलिमन के सिर्फ मस्जिद जे मिंबर ताई मुसल्ले ताई मदरसे जे दर्स तदरीस ताई महदूद न कयो उनन के उन नहज ते बिहारियो जेका सोच हजरत शेखुल हिंद उनके उन नहज ते खड़ी चो जेका हजरत नानोतवी जी सोच हुई उनके बेहतरीन जंजी इस्तिताअत तबलीग में और उनके तबलीग में लगायो जंजी तसनीफ में और उनके बेहतरीन मुसन्निफ बनायो जंजी तकरीर में और उनके बेहतरीन मुबल्लिग बनायो जेमे इस्तेदाद मानन जे लीडरशिप दिया उनके लीडरशिप जे लाए वठी अचो लेकिन इब्तिदा त कयो बुनियाद तो विदो न जिला ऐ उन जे जेल में ही जे क्यों तसानीफ जा कम हन अवा बेहतर अंदाज में करे सके अमा बेहतर अंदाज में कम करे सके दुनिया छापई सोचे मुझे मौलवी के उतारे भी आ रहे मौलवी के या खबर होंदी तो सुबह जी नमाज का वठी ईशा जी नमाज ताई मुझे मस्जिद दा मामलात केड़ा है मजाला जो ने खबर हो जे तो बाहर सोसाइटी में छापियो था छा असा जी जिम्मेदारी सिर्फ शरीयत अजरू शरीयत या छा इस्लाम सिर्फ असा के इन शे जो दर्स दे रहे हो जे खौल में असा बिठायो या दीन इस्लाम एक आफाकी निजाम है जंजला सभी के गदिल जद्दोजहद कर राब्ते उलमाए सिंध चूंकि नालो उलमाए सिंध दा राब्ते उलमाए सिंध के तरबियत उलमाए सिंध बढ़ाए 4-5 शोबा कायम करे उनन के बाकायदे आलमी सियासत पढ़ायो अमेरिका छापियो सोचे चाइना छापियो सोचे सऊदी अरब छापियो सोचे उनन के सिखारियो तो डीसी सा की गल है वो एसपी सा की गल है वो उनन के सिखारियो तो मदारिस के निजाम में बेहतर अंदाज में आम मानन ते उन जी रसद की पुजाइणी है राब्ते उलमाए सिंध के तरबियत उलमाए सिंध जे तरफ वठी ऐ उन जे लाइ मुंहिंजो जेको ताबुन अवां खे खपंदो मां दामे दर में सुखने सां सकता नौजवान खराज तहसीन पेश करे बगैर वसाइल
बेयारो मददगारी जे आलम में हिननि दोस्तनि कम शुरू कयो। ऐं अवां जो इखलास, अवां जी ॾींहं राति जी उहा जद्दोजहद जो हेॾा वॾा उलमा अवां सां गॾु अवां जे हिन मिशन में तव्हांजे पुष्ट ते तव्हांजी सरपरस्ती जे लाइ मौजूद आहे। ये अवां जे इखलास जो सबूत आहे। लेकिन सिर्फ जै नहज ते आयूं उन नहज ते रही करे कम कयूं। मां समझां तो त असां जेको टारगेट ठाहियो आहे इहो त अचीव करे सघूं था, लेकिन जंहिं शइ जी ज़रूरत आहे शायद उहा शइ असां पूरी न करे सघूं। हिकु दफ़ो ॿिए राब्ते उलमा सिंध जे उहदेदारनि ज़िम्मेदारनि सपोर्टर्स के दिल जे गहराइनि सां मुबारकबाद पेश करियो, पंहिंजे मुकम्मल ताउन जी यकीन दहानी करायो ऐं उन्हनि जॾहिं बि सॾियो जाते भी सॼो इंशाअल्लाह मूंखे पंहिंजो हिकु भाउ सम्झनि, पंहिंजो हमदर्द सम्झनि, पंहिंजो सिपाही सम्झनि। मां उन्हनि सां गॾु शाना बशाना रहंदुसि। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला हिन सिंध खे हक़ीक़ी मानाउनि में हिकु दफ़ो ॿीहर बाबुल इस्लाम बढ़ाए ऐं हिन मुल्क खे जंहिं नारे ते हासिल कयो वियो हो पाकिस्तान का मतलब क्या, ला इलाहा इल्लल्लाह, हिन मुल्क जे अंदरि अल्लाह साईं असांखे इस्लाम जो निज़ाम नाफ़िज़ फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।